दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों हिकिड़ी मां तव्हांखे हदीस ॿुधायां थो, वधीक मां काट टिप्पणी कोन कंदुसि। नबी साईं वटि हिकिड़ो माण्हू आयो त या रसूलल्लाह मूंखां हिकिड़ो गुनाह थी वियो आहे। गुनाह पंहिंजो बयानु कयईं। नबी साईं उनखे फरमायो त अलाह खां माफ़ी घुर। पर ॿीहर हुन वरी पंहिंजो इसरार कयो त साईं मूंखे हिन जी माफ़ी न, पर मूंखे हिन जो ॾोह जो गुनाह जो मूंखे सज़ा ॾियो। वरी भला साईं खां चयईंसि त माफ़ी घुर। ॿीहर नबी साईं चयो त माफ़ी घुर। वरी बि टीहर हुन चयो त साईं न, मूंखे जेको आहे त हिन जी सज़ा ई खपे, मूंखे सज़ा ॾियो, ॾोह जी सज़ा ॾियो। पोइ नबी साईं पंहिंजनि असाबनि खे चयो त बाबा हिनखे चेक कयो त चरियो त न आहे, पागल आहे, चरियो आहे, छा आहे, नशो करे आयो आहे। पोइ जंहिं महिल हुननि माण्हुनि चेक कयो त बा न पागल आहे, न चरियो आहे, न नशो अथसि। सो पोइ नबी साईं पंहिंजी शरीयत मुताबिक़ उन्हनि खे सज़ा ॾिनी। तो दोस्तो शरीयत खे सम्झण लाइ इहा ख़बर उलमाउनि खे आहे। पुलिस खे ख़बर कान्हे, न जज खे ख़बर आहे, न वकील खे ख़बर आहे। जज वकील पुलिस वारनि खे जेको ही अंग्रेज़ी कानून मुताबिक़ उन्हनि खे इहा ख़बर आहे त हिकिड़ो कानून ठहंदो आहे, उहा अंग्रेज़ीअ जो कानून, अंग्रेज़नि जो कानून, उहो जेको हिते असां वटि अप्लाए थो थिए, उहो उन्हनि खे इन्हनि जी कानून जी ख़बर आहे त ॿधो माण्हूअ खे जेल में मोकिलियूं, जज सज़ा ॾिए। पर बाक़ी जेका शरीयत जे कानून जी सज़ा आहे उहा मुफ़्तनि खे ख़बर आहे, मौलवियुनि खे ख़बर आहे, जड़नि तड़नि माण्हुनि खे ख़बर न आहे। सो माण्हू केतिरा ई जज़्बाती थी विया आहिनि, केतिरा सब्र में आहिनि, केतिरा कीअं था चवनि, केतिरा कीअं था चवनि। अलाह साईं सभिनी खे पनाह में रखे ऐं शैतान जे ऐं इंसान जे शिर खां हर इंसान खे अलाह साईं बचाए। दोस्तो हक़ मौजूदु। दोस्तो तव्हांखे शेर कीअं लॻो? तव्हांखे इहा शेर न, पर इहा हदीस मौलवियुनि तव्हांखे ॿुधाई हूंदी, तव्हां ॿुधी बि हूंदी, पर अहिड़नि मौक़नि ते इहे ॻाल्हियूं कंहिंखां सभिनी खां विसरी थी वञनि, कंहिंजो न कंहिंजो पटको लही थो वञे। ऐं दोस्तो हीअ अॼुकल्ह जो ज़मानो जेको बि आहे न, उहो इन्हनि वीडियो ते, फ़ोन ते ऐं मैसेजुनि ते अगरि सज़ाऊं ॾिनी वेंदियूं त पोइ केतिरनि जा ई कम लही वेंदा। अॼुकल्ह अहिड़ा सॉफ्टवेयर अची विया आहिनि, AI सॉफ्टवेयर अहिड़ा अची विया आहिनि जो तव्हांजो वीडियो रिकॉर्ड थी वेंदो, वीडियो बयानु थी वेंदो, तव्हांखे ख़बर न पवंदी त इहो मां या ओरिजिनल या को ॿियो आहे। सो उनखे सॉफ्टवेयर ई पकड़ींदो आहे, ॿियो केरु कोन पकड़ींदो आहे। तंहिंजे करे थोरो संभाले सभई दोस्त पंहिंजे कमु वठनि, पुलिस वारा बि उन खां कमु वठनि, माण्हूअ खे ॿधी वरी पोइ ईअं न थिए, नाजाइज़ी हरभरू कंहिंसां बि न थिए, केरु बि हुजे ऐं नाजाइज़ न थिए। बाक़ी ॾोही आहे त पोइ तव्हां जजनि जे हवाले, पुलिस जे हवाले ऐं मुफ़्तनि जे हवाले कयो। उहे जेका सज़ा ॾियनि उनखे माफ़ी वठे थो अलाह खां, त पोइ माफ़ी वठे पंहिंजी ज़बानी। बाक़ी वीडियो ते बयान ते कंहिंखे माफ़ी ॾोह ॾियणु अॼुकल्ह जे ज़माने में मुनासिब ई न आहे। इहो सॉफ्टवेयर इंजीनियर सम्झी सघनि था, आम माण्हू न सम्झंदो। दोस्तो अल्लाह हाफ़िज़।